अरे फोन आया ॾिसां कहिड़ो चङो घर अची वियूं था फोन किए थे। हेलो हेलो करीमा तू किथे? हाँ घर। हाँ यार वो बोतलूं खपनि थियूं ॿ पोइ हाणे केॾी महिल ईंदे दुकान बंदि लॻो पियो अधु कलाक थियो वेठे आहियां। चलो सही है अचां थो। चलो ठीक है जल्दी पूछ यार इंतजार पे करा तुझो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम पुॼी विया यार जल्दी जल्दी दुकान खोल यार बोतलूं खपनि थियूं। घणी देर तक कोन थी न। अधु कलाक इंतजार कयो तुंहिंजो। अरे मानी खाइणी हुई तुंहिंजे करे मूं मानी बि कोन खाधी आहे चंडा। हाँ कहिड़ी खपई 1500 ml वारी लीटर वारी या भट्टी में कहिड़ी बोतल खपई? 1.5 लीटर वारो 2 बोतलूं खपनि। अरे यार